गति गति घुमाइयो था। गति गति घुमाइयो था। यार रजब अली मेले में रही करे ओए भी मायूस है। छा मौत जो खौफ थी गया कुछ याद आए थे। भाशीर अली शेल सा खफन त अगई बदल है। मौत जो केड़ो भाव घर जू के परेशानियों आहिनि। जवान भेण ऐं पोढ़ो पियो घर छॾे आयो आहियां। कुझु सॼियूं मुंहिंजे भेण जी उमेदूं रस्ते में रुलजी वियूं। छा मूं भेण खे ॻाढ़ो जोड़ो न पाराए सघियो आहियां। हाणे बाबा साईं जी उमेद हुई त तुंहिंजे मथे ते मां मोड़ ॾिसां। यार मूंखे ॿियो कुझु ई न, मूंखे घर जूं आदाशूं आहिनि। जे वॾेरे अकबर खान के जिंदा छॾियुमि त मुंहिंजो नालो बि रजब अली न आहे। हादा रजब अली तूं ई असां त हिकिड़ी ई ॿीड़ी जा सवार आहियूं। यो अकबर खान जंहिं बचपन में मुंहिंजे पीउ आशकली ऐं मुंहिंजो भाउ इम्तियाज़ ॿिन्ही खे अकबर खान जे माण्हुनि ऐं शहबाज खान जे माण्हुनि खयो। मां त हिन मंज़िल ते आहियां इन ज़ालिम शहबाज खान जे हथ अची वियुमि जंहिं मुंहिंजे अंदर में घाव ॾिना। अहिड़ा घाव जेके निकिरण जहिड़ा न आहिनि। कसम आहे मूंखे पंहिंजी मां जे थन जो जेकॾहिं शहबाज खान ऐं अकबर खान जो सत्यानाश न कई त पोइ मुंहिंजो नालो शेर दिल न है। मामा साईं तोखे कहिड़ी ज़रूरत हुई हिन बंदूक खणण जी। तुंहिंजी त ज़िंदगी ईअं पई गुज़रे कि खीर जे वटे में गुलाब जो गुल। छा ॻाल्हि आहे मामा तो हीअ बंदूक खणी आ। ॿुधाए जल्दी ॿुधाए मामा जल्दी ॿुधाए त किथे ही हियां शेर दिल जो हियां अॼु फाटी न पवई मामा जल्दी ॿुधाए। शेर दिल मूंखे का बि ज़रूरत न हुई हथियार खणण जी। अकबर खान ऐं शहबाज खान जा ज़ुल्म एतिरा आहिनि जो मजबूरन ही हथियार खणणो पियो। हाणे हुननि खां हिकु हिकु ज़ुल्म जो हिसाब वठंदासीं। त पोइ मामा दुश्मन जे मथां विज जियां करकंदासीं ऐं पोइ कंदासीं धमाधम मस्त कलंदर। हाँ धमाधम मस्त कलंदर। शेर दिल सुठो थी त गिरफ्तारी पेश कर न त कानून हथां मारियो वेंदे। सूबेदार अरे मां चवां थो तूं असांजे रस्ते मां परे हटी वञ। असांखे पंहिंजे मक़सद सां वञिणो आहे ऐं दुश्मननि खे मारणो आहे। जेकॾहिं तुंहिंजे हथां मरी पियासीं त पोइ असांजो मक़सद रहिजी वेंदो। हा ऐं असां धमाधम मस्त कलंदर न करे सघंदासूं। शेर दिल तूं ऐं तुंहिंजा साथी असांजे घेरे में आहियो। सुठो इन में अथई त गिरफ़्तारी पेश कर न त असांजे हथां मारियो वेंदे।
सूबेदारा तो पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे। सूबेदार असां पंहिंजो चेल सां खफन ॿधी छॾियो आहे, तोखे कॾहिं बि हथु कोन ईंदासीं।